गलती थी वई, ख़ता थी वई, पर उनखे यादि हाणे न कर न। हाँ, गलती थी वई, ख़ता थी वई, पर हाणे यादि करण को फ़ाइदो न आहे। हाणे यादि करण को फ़ाइदो न आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेको थी वियो सो विसार, जेको थी वियो सो विसार। जेकॾहिं सुकून न अथई त झुक अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे आॾो, रब खां तौबा ताइब कर। जेकॾहिं बेचैन हर वक़्तु उदास सां, झुक रब जे आॾो, रब खां तौबा ताइब कर। छो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तो फरमाए, ॾुखनि ऐं तकलीफ़नि परेशानियुनि जो अज़ाब मां रब नाज़िल कंदो आहियां। जेकॾहिं ॾुखनि ऐं तकलीफ़नि परेशानियुनि में अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी दरबार में वञण जी तोखे ताक़त आहे ऐं अल्लाह सां तो हम कलाम थिए थो, नमाज़ जे वक़्त में अल्लाह सां हम कलाम थिए थो, त सम्झ रब्बुल अर्शिल अज़ीम जी इहा आज़माइश आहे। जेकॾहिं इन दौरान बि तोखे अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम नथो घुराइणु चाहे त यादि रख, इहो रब जो अज़ाब अथई, गज़ब अथई। वञी फौरन फिर बि उन यार खे परचाए, न त इहा अज़ाब अहिड़े जाइ ते पहुचाईंदे जो गीदे में रब जी इज़त जो कसम ज़रो बि न हूंदई। इहे जेके गॾु अथई न, इहे बि ॻोल्हिया बि न लभंदई। बाबा हिन महिल बि वक़्त ते झुक रब जे आॾो, त रब खणई न। हाँ, झुक रब्बुल अर्शिल अज़ीम जे आॾो। अल्लाह जे आॾो झुकण सां इंसान बादशाह थींदो आहे। इंसान जे आॾो झुकण में रब ॾिसे थो, वॾो ख़्वार ऐं ज़लील थींदो आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो झुकण सां इंसान बादशाह बि थी वेंदो आहे। रब ते यकीन रख ए इंसान, जेको कंदो सो भलो कंदो। अल्लाह जी बारगाह में वञो, रब खे चओ, रब तूं मूं गुनाहगार सां राज़ी थी। या रब, ॿुध, रब्बुल अर्शिल अज़ीम जे आॾो जंहिं बि गुनाह जी माफ़ी घुरो न, त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, वरी उन गुनाह खे मुंहुं फेरे न ॾिसजांइ। अल्लाह सां मज़ाक न कंदा कयो। हाँ, गुनाह थी वेंदो आहे इंसान खां, ठीकु आहे, थी वियो ख़लास, पर रब जे आॾो पंहिंजी माफ़ी जी तलब रखी अथई त वरी उन गुनाह खे मुंहुं फेरे न ॾिसजांइ। जीअं चाहे तो मूंखे ख़बर कीअं पवे त मुंहिंजा रब गुनाह माफ़ कया, त यादि रखे इंसान, उन गुनाह खां जॾहिं नफ़रत थी त सम्झो रब्बुल अर्शिल अज़ीम गुनाह माफ़ करे छॾिया। ख़ुदा जो कसम, काफ़ी इंसान वरी अहिड़ा गुनाह कंदा आहिनि तौबा जे लाइ, माफ़ी जे लाइ, त अल्लाह माफ़ करण वारो, बेशक रब माफ़ करण वारो आहे, पर रब सां बि त गदारी न कर, रब सां बि त धोखेबाज़ी न कर। गुनाह करे माफ़ियूं वठे, वरी गुनाह करे वरी माफ़ियूं वठे। रब्बुल अर्शिल अज़ीम गफ़ूर रहीम तई, ला शरीक तई। अल्लाह फरमावई मां रहमान रहीमीन भी आहियां। वरी क़ुरान में 99 नालनि मां हिकु नालो वाहिदुल क़हार बि अथई, यादि रखिजांइ। ख़ुदा जो कसम, रब जॾहिं वाहिदुल क़हार ते पहुतई न, तव्हां ॾिठा हूंदा जेके पछाड़ी में बि वीचारा ॾाढो परेशान हूंदा आहिनि। हाँ, तव्हां ॾिठा हूंदा वाहिदुल क़हार खां ॾिजांइ।